ओ लोढ़े वारे मीर सई आगे, लोढ़े वारे मीर सई आगे, लोढ़े वारे मीर सई आगे। हाणे बी लाइन जदे पढ़ा इश्क वारी सुभान अल्लाह जेको मीर साईं जो नौकर आहे सिर्फ वो चवंदो लोढ़े वारे मीर सई आगे, छॾियो राजन खे रंग लाए, छॾियो राजन खे रंग लाए, छॾियो राजन खे रंग लाए, छॾियो राजन खे रंग लाए। लोढ़े वारे मीर सई आगे, सोने आगे मीर सई आगे, छॾियो राजन खे रंग लाए, छॾियो राजन खे रंग लाए, छॾियो राजन खे रंग लाए, छॾियो राजन खे रंग लाए। इको लेवल घट। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नूरुल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदुर रसूलुल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदुर रसूलुल्लाह। हय्या अलस सलात, हय्या अलस सलात, हय्या अलल फलाह, हय्या अलल फलाह। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह। खैर अमरी आखिर व खैर अमली ख़वातिम व खैर यामिया। अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका मिन खैर कुल्लि मा तअलम, इन्नका तअलम व ला नअलम, अंता तअलमुल ग़ुयूब व सतारुल ग़ुयूब व गफ़्फ़ारुज़ ज़ुनूब व ला हौला व ला क़ुव्वता इल्ला बिल्लाह। ए रब असांजा माफ़ कर, असांजे मिड़ई मठायूं जेके ॼाणी थो तूं, कर के चङायूं महिरबान मिड़ई जेके ॼाणी थो तूं। जीअं न आंदो ते ख़ैर साण हिते तीअं हला जो ख़ैर साण हिदऊं, साण हमराही तुंहिंजे साण रहमत तुंहिंजी जा कुशादिया करीम। सल्ली अला सय्यिदना मुहम्मद जमाअत ॾे हबीबनि जो उम्मत ॾे ख़ैर ऐं ख़ैर जा वाली ख़ैर गुज़ार छल ख़ैर जा सिफ़ात संजा ॿिन्ही जहान में इज़त ऐं लज़्ज़त सां रहा, हमेशा पंहिंजे यादगिरी में रहा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद मुबारक। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। भिटधणी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा त जोड़ूं जोड़ जहान जूं जॾहिं जोड़ियाई, ख़ास खावंद खलके मोहम्मद मुकाई, कलमो चई करीम ते चिट्टो चयाई, अन्न मौला क व अंत महबूबी, ई उता ई लिखी दिना ई बई साराहियूं सैयद खे। सुभान अल्लाह। सियाल फ़कीर एड़ो भिट धणी जा अल्फाज ॿुधिए सुभान अल्लाह न चयो। सुभान अल्लाह। फरमाइनि था त खणी नेण खुमार मां जा कयाऊं नाज नज़र, सुभान अल्लाह। सूरज शाखूं झुकियूं कुमाणो कमर, तारा कतियूं ताइब थिया देखींदे दिलबर, सुभान अल्लाह। झको थियो जोहर जानब जीत जमाल। सुभान अल्लाह। मुअज़्ज़िज़ सामईन, काबिल एहतराम सदर महफिल
अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, हर साल वांगुर हिन साल भी हिन ही प्लेटफॉर्म ते ज़िक्र इलाही ज़िक्र मुस्तफ़ा जी तमार लगाइण लाइ अवां असां सभु हिते गॾु थिया आहियूं। यकीन आहे करीम रब जी ज़ात पाक पंहिंजे दिलबर हबीब जे हिन पाक मिलाद में जे घुरायो आ त खाली कोन माणींदो इंशाअल्लाह। जे घुरायो आ ऐं यकीन ॼाणियो जॾहिं असां बंद खां लथासीं त ख़ुश आमदीन जा जेके नंढा बैनर ऐं नंढा पिना फ्लेक्स पाठनि ते हिन मिसकीनी ऐं आशिक़े रसूल जमायत लॻाए, जॾहिं गलनि सां घेटनि सां चूना लॻाए ऐं पंहिंजे हिन मैखाने जे अंदरि हिन ई प्लेटफॉर्म लाइ जॾहिं मदीने वारे मोर जे आशिक़नि खे दावतूं ॾेई ऐं ख़ुशि आमदीद लाइ जॾहिं नंढा बोर्ड लॻाइनि त दिलि बाग बहार थी वई। सुभान अल्लाह। ॼण पंहिंजे काज लाइ कहिड़ी न ख़ुशीअ लाइ कहिड़ी न मोहबत ऐं प्यार में हे झंडियूं लॻाए बल्फ बतियूं लॻाए हे कारपेट विछाए पंहिंजे मोहबत वारनि खे दावत ॾेई घुरायो अथनि त अमा आमना जे लाल जो अॼु मीलाद आहे। सुभान अल्लाह। अॼु अड़ियनि जे आधार यतीमनि जे यार जो अॼु मीलाद आहे। अॼु उन यार जी अची ॻाल्हि ई कयूं जेको आख़िरत जे ॾींहुं अवां असांजो ज़ामन बि पवंदो ऐं जन्नत में दाख़िल बि कराईंदो। सुभान अल्लाह। हक़ीक़त इहा आहे त हीअ जंहिंखे न तार लॻी वेंदी आहे उते बल्फ ॿरी पवंदो आहे। बेशक ज़माने में केतिरा ई माण्हू पंहिंजे हूंदे वारा हूंदा, माल मिल्कियत वारा हूंदा, पर मिठा मुंहिंजा जेकॾहिं न जंहिंखे सरकार जो करंट यानी तार जंहिंखे लॻी वेंदी आहे त को बिलावल बांगो बणिजी वेंदो आहे। सुभान अल्लाह। सरकार जी तार ऐं निस्बत जंहिंखे लॻी वेंदी आहे त को अबू बकर सिद्दीक़ बणिजी वेंदो आहे। सुभान अल्लाह। जंहिंखे तार ऐं निस्बत लॻी वेंदी आहे त को उमर फारूक बणिजी वेंदो आहे, त को उस्मान गनी बणिजी वेंदो आहे। जंहिंखे करीमनि जी निस्बत ऐं तार लॻी वेंदी आहे त मौला अली शेर ख़ुदा बणिजी वेंदो। सुभान अल्लाह। त मिठा मुंहिंजा तव्हां ख़ुशि नसीब आहियो जो रब ताला असांखे पंहिंजे महबूब जे हिन पाक महफ़िल में हाज़िरीअ जी ही शिरकत नसीब अता फरमाई आहे। वरी भलारी रात सुभान जुमे अल्लाह। जी रात हुजे वरी पंहिंजे पिरीअ जी ॻाल्हि हुजे। मूंखे आशिक़ चयो आहे लॻी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में दीवाना लॻी तुंहिंजी तार जन खे। मिसकीनिया को मेणो नाहे, ग़रीबिया को मेणो नाहे, तो असांजे अंदरि जे सरकार सां निस्बत ऐं ताल्लुक़ आहे त इंशाअल्लाह फ़क़ीर सियाल फ़क़ीर हितां जा बि बेड़ा पार त हुतां जा बि बेड़ा पार इंशाअल्लाह। ऐं लख जस लख बाद मुबारकबाद अवांजे हिन नौजवाननि इतिहाद जेको ए ग़ुलामाने मुस्तफ़ा कामेटी ॻोठ हाशिम सियाल ईअं न बाबा ॻोठ मोहम्मद हाशिम सियाल जे अंदरि इतमाद कयो त जॾहिं न आशिक़े रसूल ॿार या मुसाफ़िर जॾहिं अचनि था त महसूस था कनि, उहे फील था कनि त अॼु झंगल में मंगल लॻा पिया आहिनि। सुभान अल्लाह। पर सदको मदीने वारे मीर जो आहे। बेशक सदको मदीने वारे मीर जो आहे। अवां जे ख़िदमत में अर्ज़ कयां त ॿिन्ही जहान जे सरदार जे आमन ते जेको ख़ुशि आहे त अल्लाह वरी उन सां ख़ुशि आहे। अल्लाह जी ज़ात पाक उन सां ख़ुशि आहे। उहो पैगंबर नबी मिलियो जंहिंजी सिफ़त सारा केतिरा ई पीर पैगंबर अंबिया कंदा विया, पर इब्राहिम खलील बि ईअं चवंदो वियो त रब्बना वबअस फ़ीहिम रसूला। ए मुंहिंजा करीम रब करे तो पंहिंजे दिलबर हबीब जो दीदार कराई। ईसा अलैहिस्सलाम त ईअं चवंदो वियो पंहिंजे पिंडनि ऐं पंहिंजे रैयत जे अॻियां जॾहिं ॿिन्ही जहान जे सरदार जी ॻाल्हि कंदो हुयो त चवंदो त अन क़रीब अचण वारो तो मूंखां फौरन बाद मुंहिंजा सही केरु अचण वारो आहे। अवां बि अल्लाह जा नबी आहियो, छा अवां खां बि उनजी निस्बत अवां खां बि उनजो पावर छा मथे हूंदो छा? हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमायो जे मुंहिंजे दौर में न अची पवे त मां उनजी जुती खणण मां ईसा पंहिंजी सआदत समझंदुसि। सुभान अल्लाह। ईसा तो फरमाए हज़रत ईसा अल्लाह जो नबी जे मुंहिंजे दौर जे अंदरि उहो अची पवे जंहिंजो नालो अहमद ऐं मोहम्मद आहे,
मुझे दौर जे अंदर अची वने उन जी जुती खण मां पंहिंजी ईसा सादत समझंदुसि त बस इन ॻाल्हि मां समझी वञो त नबियन जो पैगंबर सरवाण मिलियो 1,24,000 में बेमिसल ऐं बेमिसाल मिलियो। वरी सियाल फ़कीर खुश नसीब आहियूं जो पीरन जो पीर दादलो दस्तगीर मिलियो दुनिया जे पीरन जो सुभान अल्लाह न चयो सुभान अल्लाह पीर खे न मञींदा हुआ बेशक सुभान अल्लाह मदीने वारो मीर जो सदको पीरन जो पीर बि अहिड़ो मिलियो जंहिंजो फरमाना मुंहिंजो मुरीद मशरिक़ हुजे ऐं अब्दुल कादिर मग़रिब हुजां सॾु करे जवाब न ॾियां त मां अब्दुल कादिर ई न आहियां। सुभान अल्लाह सियाल फ़कीर मां जे तारीफ़ जो मोहताज न आहे जंहिंजो नालो आहे हज़रत साईं फ़कीर मियां मीर मोहम्मद फ़कीर। सुभान अल्लाह काफ़ी दोस्तनि ॿुधो हूंदो ॾिठो बि हूंदो वरी उहो लजपाल अवां असांखे पाड़े में फ़कीर अहिड़ो मिलियो जो फ़कीरनि में बेमिसाल नबी अहिड़ो मिलियो जो नबीअनि में बेमिसाल तो असांखे पीर अहिड़ो मिलियो जो सैयद अब्दुल कादिर जीलानी पीरनि में बेमिसाल वरी फ़कीर अहिड़ो मिलियो साईं फ़कीर मीर साईं जेको फ़कीरनि में बेमिसल बेमिसाल। अल्लाह पाक अवां असांजी आजिज़ानी फ़कीरानी महफ़िल बारगाह इज़्ज़त में कबूल ऐं मक़बूल अता फरमाए बग़ैर कंहिं देर जे साईं जे ख़िदमत में अर्ज़ आहे जेकी करीम रब जे ज़िक्र जी लोली लॻाइण लाइ सियाल फ़कीर काफ़ी महीना शिद्दत सां इंतज़ार कंदा आहिनि साईं ज़िक्र मुस्तफ़ा त थींदो पर उन खां पहिरियां साईं लोढ़ाई ईंदा जेके 5 तस्बीहूं करीम रब जे ज़िक्र जी ज़रब लॻाईंदा। सुभान अल्लाह अहिड़ो ज़िक्र फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम ए बाना तुम रब खे याद कर त मां रब तोखे याद कया। सुभान अल्लाह ए बाना तुम रब खे याद कर त मां रब तोखे याद कया ऐं यकीन ॼाणिया अॼु जॾहिं ज़िक्र मुस्तफ़ा हली रहियो आहे ऐं ज़िक्र ख़ुदावंद करीम जी जॾहिं ज़रब लॻंदी पोइ सियाल फ़कीरनि जे ॻोठ जे मथां ऐं हिन पिंडाल जे मथां रहमत न वसंदी त बाक़ी छा। सुभान अल्लाह इंशाअल्लाह अॼु भलारी रात जे सदके अॼु रहमत जे साए हेठि आयो अल्लाह ताला अवां जी आजिज़ानी फ़कीरानी ये मिस्कीनी महफ़िल बारगाह इज़्ज़त में ज़रूर कबूल ऐं मक़बूल अता फरमाए बग़ैर कंहिं देर जे बस साईं जे ख़िदमत में अर्ज़ रखंदासीं त करीम रब जे ज़िक्र वारी लोली लॻाइनि अवां असांजे दिलनि खे मुनर फरमाइनि ऐं अवां खे यादि ॾियारियूं हलां हे उहो ज़िक्र अथव जो मूसा कलीम लाइ बि अर्ज़ रखियो हो मुंहिंजा साईं अहिड़े अमल जी इजाज़त ॾियो जंहिं अमल करण सां तूं करीम रब मूसा सां राज़ी थी। सुभान अल्लाह पाक फरमायो ए मूसा वञ मूं रब जो ज़िक्र पढ़ ला इलाहा इल्लल्लाह हाफ़िज़ साईं ला इलाहा इल्लल्लाह। मूसा चयो मुंहिंजा साईं इहे त आम अमल आहे हिते नंढा वॾा पका पोढ़ा अमर जे गोद में जॾहिं ॿार न सुम्हंदो आहे त उनखे बमड़ ला इलाहा इल्लल्लाह वारी लोली ॾेई सुम्हारींदी आहे हे त आम अमल आहे अञा ख़ासि अमल जी इजाज़त फरमायो। अल्लाह पाक फरमायो ए मूसा तोखे छा ख़बर आहे मूं रब जे ज़िक्र ऐं इस्म जी हे सभु ज़मीनूं सभु आसमान हिकु तरफ़ मूं रब जो ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह। सुभान अल्लाह सभु ज़िक्र मिलिया रमज़ान मिलियो क़ुरान मिलियो हे जी मिलियो जहान मिलियो ख़ुदि ख़ुदा मिलियो त बि मदीने वारे मीर जे सदके तॾहिं ग़ुलाम नबी महेसर बि चयो त मुहम्मद जे ॾातर असांखे न ॾे मोहम्मद न थे त कुछ भी न थे नबी भी गवान नालो आदम हुजे न हेड़ी खुशी ऐं न को गम हुजे त पोइ हौज़ कौसर भला केर पे मोहम्मद न थे त कुछ भी न थे वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। महबूब सुभानी गौस आज़म असांजा रहनुमा आमीन। ला इलाहा इल्लल्लाह दुख जे पुठियां ई सुख हूंदो आहे दुख जे पुठियां ई त सुख हूंदो आहे इंशाअल्लाह ताला सुख तव्हांखे रब साईं दुनिया में बि ॾींदो त आख़िरत में बि आमीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अफ़ज़ल ज़िक्र अला साईं रब्बी जल जलालहू अमन वालहू अजो
ला इलाहा इल्लल्लाह ला इल्लल्लाह
इल्लल्लाह इल्लल्लाह इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अल्लाह 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 रब्बी जल्ल जलालहू अमन वालो
अमन वालो हक अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभानअल्लाह 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 वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका
या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या अल्लाह लिल आलमीन या रब्बल आलमीन या अरहमर राहिमीन या करीम मौला या बाजारा साईं जेडो आए तुझो नाम असी बाज में मंगुई था ओडी रिया थंबे रिया थूणिए छपर तो आशाम कुजाड़ो कहाँ रे मालूम आहे तो अल्लाह की मंज जान असी तारीय तगुई था तुझे लुत्फ जी सैयद अब्दुल लतीफ जाए मौला तो वट कमिया का अल्लाह अदले न छुटाऊं कर को फेरो फजल जो अला मारू मिट मली रजा सबई परख्यासू सौखी माए सबको औखी मजाई तू ही तू साईं मथा मुई बुढ़ो न लाहे जो बाज जो अल्लाह पाए पाद गिचिए में अंगण जे तो वचन अवगुण ऐब कचायूं ढोला ढकण थी ढक जन तोणी लख हुजन तभी माफियूं डिजन में धरा तू सत्तार साईं ओ मौला तू गफ़ार साईं माफ़ी दे असां खे मठाइन मिड़नी जी दे तौफ़ीक़ असां खे कुर्बदार कयूं याद तोखे विसारियूं गैर खे कराए कमोहे जन खमन लय कई पैदा असां बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लज़ीना आमनू व तत्मइन्नु कुलूबुहुम बिज़िक्रिल्लाह अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब अल्लाहुम्मा जअल फ़ी क़ल्बी नूरन व फ़ी बसरी नूर सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी व नूर अर्शी सय्यिदना मुहम्मद व आलि दुआ जे लाइ फ़कीरन लो चाकना है उन लाइ स्पेशली दुआ गुलाम नबी सियाल बि चाकुना उन लाइ स्पेशली दुआ फरमायो रे औलादी जावेद अली गुलाम अब्बास जावेद अली के पुट जी औलाद थे इन भलारी महफिल जे सदके गुलाम अब्बास के पुट जी औलाद ना है जेके भी रे औलादिन के सब तला इन भलारी पाक महफिल जे सदके बिलखसूस जिन भी हे सन अंगण सजाया है मोहब्बती मेड़ घुराया उन लाइ दुआ तरफ तला उनजा दुनिया ही आखिरत जा बेड़ा पार फरमाए आमीन अल्लाह आमीन सालिह नूरानी एको सामने वाले लाइ वडा हथ खई बिठा आमीन सालिह अल्लाह से उनके नरी औलाद अता फरमाइंदो अल्लाह आमीन उन्हनि खे अर्ज़ यो आहे त बार बार साईं मीर साईं जे दरबार में अचो घरवारीअ समेत साईं जे मज़ार शरीफ ते अचो त इंशाअल्लाह ताला औलाद मिलंदो इंशाअल्लाह हाणे हिकिड़ो वेझर को अजीब वाक़ियो थियो आहे हे अल्लाह जा वलीउल्लाह मज़ारनि में जेके आरामी आहिनि न से वॾी पावर वारा आहिनि साईं मीर त वरी अहिड़ी ॻाल्हि ॿुधाई अथनि जो कंहिं फ़क़ीर सां वेठे वेठे पाण फरमायो बचा असां अॼु दुनिया में आहियूं त मिसल ॿार जे आहियूं छा आहियूं मिसल ॿार जे आहियूं दुनिया मां जॾहिं लॾींदासीं त पोइ जवान थींदासीं सुभान अल्लाह
त हाणे ईअं सम्झो साईं मीर साईं रहमतुल्लाह अलैह जन जे जवानी आहे ऐं रब करीम जे ज़ात जेके अॻे इन हिजाब जा पर्दा विच ते रखाया हाणे ख़ुदा पंहिंजा हिजाब जा पर्दा मथे खणाए छॾिया हाणे साईं जी पंहिंजे रब सां अञा वधीक वेझड़ा पिया सो अजीब अजीब को हाणे हिकु 15-20 ॾींहं जो को अजीब वाक़ियो आहे हिते कंडियारे जा ई माण्हू आहिनि उनजो खे औलाद न पोइ थिए पोइ असांजे उनखे दुआ कई त रब साईं तव्हांखे मोहम्मद अमीन ॾींदो पोइ मोहम्मद अमीन जवान थियो उनखे वरी मोकिलियऊं दुबई जे लाइ त उते वञी कमाए जॾहिं उते जो पतो त अरब सां का मुंहुं मारी का थी थोरी घणी को अरब सगुर उनखे जेल में विझराए छॾियो जेल में जो विझराए त उनजा वालदेन परेशान थी पिया ॿियो त हुननि खे सहारो ॿियो सुझे कोन पोइ हाणे साईं दुबई में केरु ॻाल्हाए अरब सगुर आहे पंहिंजी मर्ज़ी जा मालिक बसि उन्हनि ॾाढियूं दाहूं कुका करे साईं मीर खे सॾड़ा कयूं साईं खे सॾे करे ॾाढियूं रोई रोई सुम्ही पिया बिस्तरे ते सुम्ही जॾहिं बिस्तरे ते आरामी थिया त साईं मीर सुजाॻ थियो उते उहो दुबई में जेको छोकिरो हुजे फाथर हो जेल में मोहम्मद अमीन उनखे ॾिसी थो त ख़्वाब थियो आहे ख़्वाब में ॾिसी थो वॾो हिकिड़ो प्रोग्राम आहे ॿिया बि बुज़ुर्ग अलाह जा बाना अनेको कार सारिया बाना वेठा आहिनि ॾिठुमि त साईं मीर बि बीठो आहे मुंहिंजी ॾाढी वॾी वॾी दिलि थी वई साईं जॾहिं जॾहिं चेहरे खे ॾिठुमि त पाण इशारो कयूं त हेॾां अचु पर इन वण मां या टारी जेके आहे सा भञूं अचु साईं जे हुकुम मुताबिक़ में उहा टारी मां भॻी सिधो जॾहिं साईं जन जे वेझो थियुसि त पाण फरमाए बचा तुंहिंजो असां कमु करे छॾियो अथऊं तूं परेशान न थी साईं पोइ टारीअ जो हुकुम हो पाण फरमाए जितां भॻी अथई आहे उते रखो बसि ईअं अखि जो खुली वई ॾिठुमि त पियो त जेल में आहियां हे त वॾी मूंसां महिरबानी थी आहे अञा सुबुह सां सिजु मस उभरियो ॾिसां त साॻो अरब पंहिंजे गाॾीअ में आयो कागज़ पत्र मुंहिंजा ठाराए मूंखे आज़ादु करे ऐं उन पंहिंजे जॻह ते मूंखे जेको आहे सो जेकी ड्यूटी हुई उहा मुंहिंजे हवाले कई त हीअ अलाह वारनि जे लाइ अचणु वञणु का दुबई या मदीनो का परे न आहे बिल्कुलु तव्हां दिलि सां सॼो त इंशा अल्लाह ताला ख़ुदा जा प्यारा परे न आहिनि पोइ भली किथे बि तव्हां हुजो सो रब करीम अव्हां खे ख़ुशि करे अव्हां जे दिलि मां अव्हां जे चहिरनि मां मालूम थिए थो त तव्हां सां महिरबानी आहे ऐं अलाह वारनि जी निस्बत ज़रूरु आहे छो जो तॾहिं तव्हांजे जिस्म में तव्हांजे पेशानीअ में चमक अचे पई इन निस्बत जे सदके इंशा अल्लाह ताला आख़िरत में महिरबानी ज़रूरु थींदी ख़ुदा अव्हांखे आबाद रखंदो मुंहिंजा साईं जेके बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ा ॾे दर्दमंदनि जा दर्द दूर अता फ़रमाए जंहिंखे औलाद न आहे उन्हनि खे नरीलो औलाद अता फ़रमाए जंहिंखे नौकरियूं चाकरियूं न आहिनि उन्हनि खे नौकरियूं चाकरियूं बि ॾे रिज़्क़ रोज़ कुशादा कर मुहताज न कर मख़लूक़ जो ओॾां रिज़्क़ अता फ़रमाए जंहिं असांजो गुमान ई न हुजे मुंहिंजा साईं जामी दुआ था घुरूं इन सारी जमात खे मदीने जी ज़ियारत जो शरफ़ सां पंहिंजे पाक घर जे तवाफ़ जो नसीब और शर्फ हासिल कर मुंहिंजा साईं जे बेनसीब आहिनि त बि नसीब कर मुंहिंजा साईं तुंहिंजी वॾी रहमत आहे वसी रहमत आहे मुंहिंजा करीम जेकॾहिं एहसान थींदो त तोखां केरु पुछण वारो आहे सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही व नूर अर्शिही सय्यदना ज़रूरी ऐलान ॿुधंदा 2 नवंबर 3 नवंबर हज़रत साईं मीर साईं जो उर्स मुबारक वथो सब जो सुभान अल्लाह 2 नवंबर 3 नवंबर ईंदड़ महीने खां ईंदड़ महीनो पहिरियों हफ़्तो नवंबर जो छंछर जो ॾींहुं प्रोग्राम शुरू आहे आचर ॾींहुं सुबुह जो 10 बजे दुआ इंशाअल्लाह परे परे खां ख़तीब आहिनि ज़िक्र इलाही बि थींदो ज़िक्र मुस्तफ़ा बि थींदो ज़िक्र पंजतन बि थींदो पोइ ते सियाल फ़क़ीर बि हूंदा त बेड़ा पार थींदा साईं जन इजाज़त वठंदा अॼु इंशाअल्लाह ताला अॼु प्रोग्राम ई सियालनि जो ॻोठ अॼु हिते प्रोग्राम आहे वरी आख़िरी स्टॉप ते को सियालनि जो ॻोठ आहे
फ़कीर ग़ुलामुद्दीन गमगीन उनजो प्रोग्राम वो जमायत इंसार में आहे। जब महफ़िल जारी सारी आहे को बि न उथे ऐं साईंजन खे इजाज़त महफ़िल हाफ़िज़ साहब खे गुज़ारिश आहे त पंहिंजो महफ़िल अॻिते जारी